जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं घोड़ाबारी में सिंध टीवी न्यूज़ जी ऑफिस में असां मौजूद आहियूं जॾहिं त PTL जो जेको साबिक़ा ज़िले सदर मोहम्मद शरीफ तुनियो साहब हींअर जेको आहे सो मरकज़ी इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। पाण मरकज़ी सदर जा उम्मीदवार आहिनि, उहे हिते असां वटि पहुता आहिनि। अचो त साण ॻाल्हि ॿोल करियूं उन बाबति छा था चवनि। सर, सभिनी खां पहिरीं असांखे हीअ ॿुधाइजो त तव्हां ज़िले खां पोइ हींअर फौरी तौर ते वरी तव्हां मरकज़ ते विया आहियो, सो मरकज़ ते वञण जो छा सबबु आहे जॾहिं त उहो जेको पहिरों सदर आहे उहो पहिरीं बि इलेक्शन खटी चुको आहे ऐं उनखां पोइ उन जेके कम बि उस्तादनि जा थोरा घणा कया आहिनि, उनखां पोइ हींअर फौरी तौर ते वरी तव्हां तयारु थिया आहियो, उनजो छा सबबु आहे ऐं कहिड़ा मामला अथई? सब खां पहिरीं अब्दुल्ला भाई वॾी महिरबानी। असां PTL जे मरकज़ी इलेक्शन में को पंहिंजे शौक़ सां न आया आहियूं। ऐं एज ए प्रेसिडेंट छठे जो आहियां, ज़िले जो ऐं सदर आहियां PTL जो। मरकज़ में अचण जो मक़सदु इहो आहे कि जेको साबिक़ा सदर असांजो सिंध जो हो, उन उस्तादनि जे उमिदनि ते पूरो न थियो आहे। तक़रीबन साईं जा 2 पीरियड थिया आहिनि, हाणे ॿियो पीरियड पूरो थियो आहे। उन विच में को बि अहिड़ो सुठो कमु PTL जे प्लेटफॉर्म ते साईं सिंध जे उस्ताद न कयो आहे। जॾहिं त उस्ताद जेको प्राइमरी जो भर्ती थियो आहे उहो नाए स्कूल में भर्ती थियो आहे, बेसिकल जी 90 में या 92 84 में 7 में, पोइ वरी पंजाब स्कूल असांखे मिलियो आहे उहो 9 में। पोइ हाणे जेका सरकार 2008 या 2010 खां जेका भर्ती थिया उन में 14 में आयो। पर हाणे असांजे प्राइमरी उस्ताद खे न सर्विस स्ट्रक्चर आहे या जेके सरकार जूं जेके बि ॻाल्हियूं थियलूं आहिनि उन ते असांजी मरकज़ी क़यादत पूरो न लथी आहे। हाणे असीं चाहियूं था त घटि में घटि उहा असांजी अहिड़ी का क़यादत अचे जेका उन सिंध जे उस्तादनि ते जेके सरकार सां जेके वादा था कनि या जेके ॻाल्हियूं थियूं थियनि या सरकार जेको असांजो क्रेडिट ठाहे थी त असांजी तंज़ीम उन सरकार सां गॾु वेही उस्ताद जे विजू ते कमु करे। हीअ असांजो मरकज़ी सदर उन शइ अहल ई कोन्हे। हिन त दरवेश ख़ुदा जे जेको उस्ताद जो चंदो हो 40 लख हींअर हुअण त ईअं खपे आहे, जेका न चार्ज ॾिनी आहे इलेक्शन कमेटीअ खे। उन मां सिंध जो उस्ताद उन खां पुछे त बाबा जेको अॻु में इलेक्शन कमेटी तव्हांखे 40 लख ॾेई वई, उहे 40 लख केॾां विया? उहे अलाह जी महिरबानी सां उस्ताद प्राइमरी जा उहे जेको चंदे जा 40 लख हुआ से बि उहो हड़प करे वियो। त असीं चाहियूं था त तब्दीली अचे, पोइ उस्ताद जा मसइला हल थियनि, पोइ उस्ताद सिंध में जेको जो कमु थिए उन जे लाइ असीं न उस्ताद जेको चवे थो त बाबा का मरकज़ी क़यादत अचे ई नथी, सवाइ जेका साबिक़ा आहे उहा ई क़यादत आहे। को माण्हू मैदान ते अचे ई नथो। उन जे लाइ असां संदरो वधी मैदान ते उन साबिक़े सदर खे संदरो ॾिनो वञूं त बाबा असां बि सिंध जे उस्ताद जी मालिकी करण जे लाइ तयारु आहियूं। सो हाणे सिंध जे उस्ताद जी मर्ज़ी आहे, असीं चाहियूं था सिंध जो उस्ताद तब्दीली आणे, तब्दीली थिए, का नवाण थिए, को अहिड़ो माण्हू अचे जेको उस्ताद जा मसइला हल करे। इन सॼे ॾस में जेको तव्हां ॿुधायो पिया, इहे जेके बि तव्हां ॻाल्हियूं करे चुका आहियो, इहो त साबिक़ा जेको सदर हुयो उहे बि ॻाल्हियूं करे चुको आहे। सो हाणे उहा नवाण कहिड़ी हूंदी ऐं तव्हां जेको आहे सो उस्तादनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदा ऐं जेका तव्हांजो मंशूर आहे उन बाबति कहिड़ी नवाण हूंदी जीअं तव्हां जेको अॼु जो उस्ताद आहे उहो तव्हां ते यकीन करे ऐं तव्हांखे मरकज़ी सदर थिए? साईं ॾिसो न, असां हर को माण्हू जॾहिं जीअं तव्हां ॾिसो असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं करे हलिया वेंदा आहिनि, बाबा असां हीअं करे कंदासीं। असांजो जेको केडर आहे या जेको असांजी जेका तंज़ीम आहे उनजो हिकिड़ो मंशूर आहे। उहो मंशूर ईअं थो चवे त जेकॾहिं 6 महीननि जे अंदरि बि जेको असांजी मरकज़ी क़यादत आहे उहो जेकॾहिं उस्ताद जी उमेदुनि ते पूरो नथो रहे त उनखे पाण मुरादो इस्तीफ़ा ॾियणु खपे। रहियो मसइलो उस्तादनि जे मसइलनि जो, उस्तादनि जा मसइला खोड़ सारा आहिनि। हिन जे दौर में जेका असांजो साबिक़ा आहे उन जे दौर में त HSC प्रोमोशन बंदि कराए छॾियो। अॻे घटि में घटि असांजो प्राइमरी उस्ताद जो 25% जेको सो उस्ताद जेको सो HSC थींदो, हिन जे दौर में त उहो बि नथो थिए। हिन खां जेको दौर पहिरियों को उन में जेको घटि में घटि रिटायरमेंट थींदो उस्ताद, सो त जेको DO कंदो। हाणे त उहो जेको डायरेक्टर थो करे, पर हाणे तक़रीबन उहो रिटायरमेंट बि जेको सेक्रेटरी खजी थो वञे। हिन सभु अहिड़ा जेके नुक़सान कया आहिनि उस्ताद जा। उस्ताद ग़रीब क़िस्म जो माण्हू हितां जेकॾहिं उहो रिटायरमेंट कराए थो, कशमूर खां निकिरे सो KT मंदर अचे, KT मंदर जो उस्ताद हैदराबाद में डायरेक्टर ऑफिस चढ़े वञी जेको रिटायर थिए। हिननि उस्ताद जूं IDU बंदि कराए, हुन ते माण्हू सां ॿियनि उस्तादनि खे 5-5 लख। हिन जे दौर में उस्ताद IDU बंदि कराए चरिया थी विया। हक़ीक़त ॿुधाए थो तव्हांखे त एतिरे क़दुरु हिन जेको सो माना प्राइमरी उस्ताद खे मफ़लूज कयो आहे। त असीं चाहियूं था त माना इहे सभु शयूं असां इंशाअल्लाह उस्ताद खे सर्विस स्ट्रक्चर आहे उहो बि उस्ताद खे वठी ॾींदासीं। जेको हींअर तव्हां ॾिसो हीअं ई ताज़ो
फेस वेरिफिकेशन हाणे ज़रूरु हर माण्हू खे असां हुनजी मुखालफ़त नथा करियूं, तमामु सुठो सोड़ा असीं चाहियूं था उस्ताद आहे ई ॿारनि ते, जेकॾहिं स्कूल हूंदा त उस्ताद हूंदो, पोइ तनज़ीम हूंदी, त उन में बि जेके को माण्हू हींअर हितां खां जंहिं स्कूल ते वेठो आहे उनजो हाणे उहो उनजो ॻोठु जेको आहे 5 किलोमीटर परे, हाणे 50 किलोमीटर परे जो उस्ताद छा 8 बजे स्कूल ते पहुचंदो? घटि में घटि तनज़ीम ते इहो हिकिड़ो थियो त ॿार ते थियो त घटि में घटि हू जेको सो हुन सरकार सां मिली करे पहिरीं त उहे बदिलियूं कराए, सिधो कराए, पोइ या फेस वेरिफिकेशन ते हींअर जेका बजट थिए पई उन बजट ते को मर्कज़ी बाजीअ को अहिड़ो को बयानु ॾिनो आहे त बाबा हेॾी वॾी महांगाई में सरकार असांखे लोलीपॉप पई ॾेखारे, हीअ सरकार जी बी टीम आहे। असीं उस्तादनि खे चाहियूं था त बाबा तव्हां घटि में घटि पंहिंजे सॼण खे सम्झो। इन खां अॻु में तव्हां सी जे प्लेटफॉर्म ते ॾिसो 1.5 लख उस्ताद जी तनज़ीम, उहा गस्टा सां गॾु हुजे, ऐं पोइ जेको सॼी सिंध जा मुलाज़िम हेॾी वॾी तहरीक हली, हेॾी वॾी तहरीक असां पंहिंजे सॼी उमिरि में 90 जो आउं भर्ती आहियां, 33-34 साल मूंखे सर्विस अथनि, हेॾी वॾी तहरीक कॾहिं कोन हली, पर हुनजो को बि ख़र्चे न निकितो, बिना जवाज़ जे उहा ख़तमु थी चुकी। उनजा कारण उन मां मालूम थियो त माना हे माण्हू उते विकिजी विया, या माण्हू हे भॼी विया, या हे माण्हू जेके से कुझु पैसा वठी विया या कुझु नौकरी वठी विया हलिया। त असीं चऊं था क़यादत का अहिड़ी हुजे घटि में घटि त उस्ताद जो दर्द त ॿुधे न। सरकार सां हे मिलियल माण्हू आहिनि, इहे मिलियल माण्हू असांखे हाणे न खपनि। अच्छा सर, ॿी ॻाल्हि हीअ त तव्हांजी जेके तनज़ीम में माण्हू आहिनि उहे उन ई तनज़ीम में जेके पहिरीं लाॻापियल उहे ई माण्हू आहिनि या तव्हां ॿियनि उस्तादनि खे तयारु कयो इलेक्शन लड़ण जे लाइ? न साईं, असां जी अलाह जी महिरबानी सां जेको असांजी पैनल वाइज इलेक्शन आहे उन में असां वटां सखर मां बि आहे, असांजो जनरल सेक्रेटरी लाड़कानी डिवीज़न में आहे, असां सॼी सिंध में जा माण्हू बीहारिया आहिनि। असीं चाहियूं था त हर असांजी जेका हाणे जेका इलेक्शन आहे उन में सिर्फ़ु मर्कज़ी इलेक्शन में वोट जेको थींदो सो तहलके जो सदर, तहलके जो जनरल सेक्रेटरी, ज़िले जो सदर, ज़िले जो जनरल सेक्रेटरी, ऐं डिवीज़न जो सदर ऐं डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी, अहिड़े हिसाब सां 356 वोट आहिनि। कोई चूंडियल नुमाइंदो जेको आम उस्ताद चूंडे हुनखे ॾिए थो, तहलके मां चूंडे थो, तहलके में जा वरी वर्किंग कमेटी में ज़िलो चूंडिजे, उहे माण्हू वोट कंदा हो। अच्छा सर, ॿियो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको 40 लख रुपया फंड हुयो अॻूणो जेको सदर हुयो उन ते तव्हां इल्ज़ाम लॻायो त उन जेको आहे सो उहे हड़प करे छॾिया। हाणे ॻाल्हि अचे थी फंड जी, त जॾहिं फंड तव्हांखे मिलंदो त तव्हां कहिड़ियूं सहूलियतूं जेके उस्तादनि खे ॾींदा ऐं उहो फंड तव्हां किथे ख़र्च कंदा? जी, उस्ताद जो फंड जेको आहे सो असां वटि जेको उस्ताद ॾिए थो माहवार, तक़रीबन त उहो जेको अॻुवान थिए थो उहो त पंहिंजे हिसाब सां फंड हूंदो आहे माहवार। त हाणे त उहा असांजी जेका वर्किंग पंहिंजो जनरल बॉडी थी उन में असांजो इहो उन ते शायदि उहो त आयो कोन, पर घटि में घटि माना 100 रुपया महीनो, 1200 रुपया साल जो चंदो हुअणु खपे, पर उहो थियो कोन। ऐं उहो ई 50 रुपया जेको सो आहे 600 रुपया 500 रुपया साल तनज़ीम जो चंदो। उहो 40 लख रुपया जेका गुज़िरियल बॉडी जी जेका इलेक्शन कमेटी हुई उन तनज़ीम जो चंदो गॾु करे उन मां जेका उन इलेक्शन कराई, इलेक्शन करण खां पुठियां 40 लख रुपया उन बॉडीअ खे ॾिनो, जेका साबिक़ा बॉडी हाणे इलेक्शन कमेटी वापसि पई थिए, उन जेका साबिक़ा बॉडी हुई उनखे बि 40 लख रुपया ॾिनो हो। पर हे साबिक़ा जेका बॉडी हुई तव्हां चओ पिया छा उनजो तव्हां असांखे नालो ॿुधाए सघो था? साबिक़ा सदर केरु हुयो? साबिक़ा सदर साईं असांजो ग़ुलाम रसूल महर हो, असां हुन सां 5 साल हुनजी जेको सो वर्किंग में कमु कयो। पर असां जॾहिं बि को वर्किंग कमेटी जो इजलास थियो उन अदारनि में असां पंहिंजे सदर सां घोड़ा कई थिए त बसि उस्ताद जा मसइला हल करियो, उस्ताद जा मसइला हल करियो, पर बसि उहो सरकार जी बी टीम में बि नाहिल हुआ, कमु कयो कोन थिए। हाणे उस्तादनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदा ऐं छा उहा तव्हां जेका हुननि जी जेका बी टीम हुई छा उहा तव्हां बणजंदा या तव्हां पंहिंजे हक़ ऐं सच ते कमु कंदा? इंशाअल्लाह असीं सिंधी उस्ताद खे तव्हां पंहिंजो हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां त उस्ताद जो जिते पघर हुते उते असांजो रतु हूंदो, असां बाक़ाइदे उस्ताद जे जेको मसइलनि खे उजागर कंदासीं, असां सरकार खे उहो पंहिंजो जेको टेलीमेंट ॾींदासीं त बाबा असांजो इहो उस्ताद आहे, सिंध जो मज़लूम उस्ताद आहे, उन ते असीं बाक़ाइदे कमु कंदासीं। तव्हां ॾिसो तनज़ीम कहिड़ी तनज़ीम आहे असांजो, हिन खां कल्ह असांजी जेको सो हाणे त उहो माना हिकिड़ी शइ क्लियर थी चुकी आहे त सखर हाई कोर्ट में कल्ह शफ़ी सचियो ऐं पंहिंजो सिकंदर जतोई वारनि हिकिड़ी पेटिशन दाख़िल कई हुई, उहा पेटिशन बि सरकार जज साहब उनखे ख़तमु करे छॾियो त पंहिंजे अदारनि में वञी, तमामु हिकिड़ो ज़बरदस्तु आहे। हाणे उन दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा मोटी अचो पंहिंजे अदारे में, तनज़ीम जो हिकिड़ो अदारो आहे उन अदारे में अची कमु करियो, हीउ तमामु सुठो थियो। ऐं हुनखे ॾाढी मूंखे ख़ुशी थी त हाणे घटि में घटि भला तनज़ीम हिकु त थिए न, हिकु धड़ो हुजे सबको पंहिंजी कुर्सीअ लाइ, आउं मर्कज़ी सदर आहियां
ॿियो बि चयाऊं मरकज़ी सदर आहियां, टियों बि चयाऊं मरकज़ी सदर आहियां। घटि में घटि 1.5 लख उस्ताद जो को मरकज़ी सदर हिकिड़ो हुजे। हाणे इहो हिकिड़ो कोर्ट जो ऐं उन जज साहिब खे सलाम पेश कंदुसि त ई हाणे असांजी तनज़ीम घटि में घटि हिकु आहे। उन जे लाइ मुंहिंजो उस्तादनि खे मैसेज आहे त हीउ तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल थियो आहे। जज साहिब खे बि शाबाश ॾींदुसि ऐं हाणे उन्हनि दोस्तनि खे बि चवंदुसि त ख़ुदा न मोटी वापसि इदारनि में अचो, इदारनि में रही करे छो त हीउ तमामु हिकिड़ो ॾुखियो टाइम अची वियो आहे। सरकार असांजा अदारा विकिणे पई। हींअर बि तक़रीबन 250-300 स्कूलनि खपाया आहिनि। हीउ जॾहिं स्कूल ई न हूंदा त पोइ तनज़ीम छाजी हूंदी? प्राइमरी जो वजूद ई कोन्हे। त उनजे लाइ मुंहिंजी सिंधी उस्तादनि खे गुज़ारिश आहे त असांजा हथ मज़बूत कनि। इनशाअल्लाह असीं अव्हां सां वाइदो था करियूं त असीं अव्हां जे दर्दनि ते पूरो लहंदासीं। उस्ताद इत्तेहाद ज़िंदाबाद, पेटीएल जिंदाबाद। वॾी महिरबानी अब्दुल्ला भाई।